अस्सलाम वालेकुम नाजरीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया प्रिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। वजीर आजम शहबाज शरीफ सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुंची वियो। नायब वजीर आजम इसाक डार ऐं इतलात पारो वजीर अता तारड़ बि वजीर आजम सां गॾु मौजूद। रॉयल टर्मिनल ते जिद्दा ते गवर्नर शहजादा सऊद बिन अब्दुल्ला वजीर आजम जो इस्तकबाल कयो। वजीर आजम शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहजादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाकात कंदो। मुलाकात में बतरफ़न लाॻापन ते ख़्यालनि जी ॾे वठि इस्लामाबाद ॻाल्हियुनि बाबति मुशावरत कई वेंदी। परॾेही खाते जे तर्जुमान चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर ऐं तुर्किया जा दौरा बि कंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तेहरान पहुची वियो। ISPR मुताबिक़ ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक जी फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो इस्तकबाल कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि फील्ड मार्शल सां गॾु मौजूद। ईरान पाकिस्तान ज़रिए अमरीका सां पैगामनि बाबति ॾे वठि जी तस्दीक़ करे छॾी। ईरान जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं मुकमल जंग बंदी लाइ थींदियूं। पाकिस्तान ज़रिए अमरीका सां पैगामनि जो सिलसिलो जारी आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो त जंग बंदी जे पहिरें मरहले बाद केतिरा ई पैगाम उमाड़िया विया आहिनि। पाकिस्तान में ॻाल्हियुनि दौरान मुकमल जंग बंदी, पाबंदियूं हटाइण ऐं जंग में थींदड़ नुक़सान जे अज़ाले ते ॻाल्हि ॿोल शामिल हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण जे वेझो आहे। तेहरान कंहिं बि तरह मुआहिदो करणु चाहे थो। जेकॾहिं मुदाख़लत न करिया हा त हिन वक़्त ताईं ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त न ॾींदासीं। टीवी चैनलनि के इंटरव्यू में अमरीकी सदर चयो त जंग बंदी में वाद बाबति न पियो सोचां, उन जी ज़रूरत न आहे। ईंदड़ 2 ॾींहं इंतहाई अहम ऐं गैर मामूली हूंदा। ईरान जंग जी पुॼाणी कंहिं बि सूरत में थी सघे थी। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जंग नथो चाहे। ॻाल्हियुनि लाइ हमेशह तयार आहियूं। दुश्मन जी मर्ज़ी वरण या सरेंडर ते मजबूर करण हर कोशिश नाकाम थींदी। पासदारान इनक़लाब चयो आहे त ईरानी बहरी जहाज़नि जी नाकाबंदी जारी रही त नार वारनि मुल्कनि ऐं बहरिया ओमा में दरामदात ऐं बरामदात जी इजाज़त न ॾींदासीं। अमरीका जे नायब सदर JD वैंस चयो आहे त सदर ट्रम्प ईरान सां आरज़ी न पर जामे डील चाहे थो। ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान बि मुआहिदो चाहे थो। अमरीका ईरान विच में बेइतमादी हिकु राति में ख़त्म नथी थी सघे। हिकु तक़रीब में सवालनि जा जवाब ॾींदे JD वैंस चयो त मुआहिदो अहिड़ो थिए जो ईरान एटमी हथियार हासिल न करे सघे ऐं ईरानी अवाम आलमी मईशत जो हिसो बणिजी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि FBR जे मापत हफ़्तेवार जाइज़ा इजलास में ओवर इनवाइसिंग बाबति कमेटी जी रिपोर्ट पेश कई वई। वज़ीर आज़म तरफ़ां फाइनेंशियल मॉनिटरिंग यूनिट खे फ़ाल इदारो बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 2017 खां 2022 में ओवर इनवाइसिंग जो मकरू धंधो हलंदड़ रहियो, पर लॻापियल इदारा फ़र्ज़नि जी अदायगी सां उन ते ग़ालिब रहिया। इन धंधे में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई तेज़ कई वञे। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त टैक्स जो पैसो क़ौम जी अमानत आहे ऐं उन जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ आहे। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ जाम